मेहड़ भरसा ॻोठ रहीमदाद सोहू वासियुनि जो बासरन ऐं पुलिस खिलाफ़ एहतजाज। आज़ाद चन्ना जी रिपोर्ट मूजिब मेहड़ भरसा ॻोठ रहीमदाद सोहू जे रहिवासियुनि टिनि भेनरुनि मसमात हमीदा सोहू, फरीदा साजिदा सोहू पंहिंजे पीरसन पीउ अब्दुर्रहमान सोहू सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची बासरन ऐं पुलिस खिलाफ़ दाहियो आहे। तननि चवणु आहे त 15 ॾींहं अॻु जवाबदार रोशन सोहू ऐं हुनजी ज़ाल असांखे नशो ॾेई असांजे घर मां असांजे टिनि भेनरुनि जो 10 लख रुपयनि जो मालियत जो सोन, 8000 रुपया रोक ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि, जंहिंजो पहिरियों जवाबदारनि रोशन सोहू जे घर में ई लॻो आहे। ए सेक्शन पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण बाद ॾेती लेती बाद छॾे ॾिनो। हुननि चयो त जवाबदार रोशन सोहू ऐं हुनजी घरवारी वेझा अज़ीज़ हुजण करे ख़बरवार हुआ त सोन काथे पियल आहे। उनजे करे हू घर में अची असांखे नशो ॾेई घर जी दीवार भञी असांजो सोन ऐं पैसा चोरी करे विया आहिनि। जवाबदार वॾेरनि जे आशीर्वाद सां ज़ालिम बणिजी विया आहिनि। मेहड़ ए सेक्शन पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। हुननि चयो त बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।